अस्सलामुअलैकुम यूट्यूब दोस्तों में तव्हांखे सभु दोस्तों अॼु जंहिं किताब जो मां तारीफ़ कराए रहियो आहियां सो आहे शाह लतीफ़ भिटाई जे कलाम जो समाजी तहक़ीक़ी अभ्यास ऐं ख़ासि करे हेठों तव्हां ॾिसो आहे त प्राचीन ऐं वेझे इतिहास जी रोशनी में डॉक्टर अब्दुल हफ़ीज़ कुरैशी जो PhD जी थीसिस आहे। इहे तमामु वॾो काराइतो किताबु आहे ऐं हिन किताब जो मां अंदरि ताईं तारीफ़ कराईंदो अलाए पहिरियों डॉक्टर अब्दुल हफ़ीज़ जो ही जेको आहे सो फ़ोटो आहे। हीअ उनजो जेको आहे सो किताबु मैडम फ़हमीदा हुसैन लिखियो आहे ऐं हिन किताब जी क़ीमत आहे 1600 रुपया ऐं हिन जा जेके मां पेजिस तव्हांखे ॾेखारिया हिन जा पेजिस आहिनि 811। दोस्तो हीअ किताबु 2000-3000 में बि सस्तो आहे छो त हिन जो जेको कमु आहे जेको मां अॻिते तव्हांखे तारीफ़ करायां थो हुनजो कमु इंतिहाई शानदार कमु आहे, तमामु ज़बरदस्त कमु। मूंखे त वणे थो, इहो ज़रूरी न आहे त हर को मुंहिंजी इन ॻाल्हि सां सहमत हुजे। हिन कुल 6 चैप्टर 6 बाबनि ते मुश्तमिल जेको आहे सो ही किताबु आहे ऐं किताब जो मां हल्को तारीफ़ कराईंदो हलां त किताब जेको आहे सो ही मूंखे ॾाढी जेका आहे न शाह अब्दुल लतीफ़ जे कलाम जो समाजी तहक़ीक़ी अभ्यास प्राचीन ऐं वेझे इतिहास जी रोशनी में ही दोस्तो हिन जेको आहे सो डॉक्टर अब्दुल हफ़ीज़ अर्पना कई आहे हिन शख़्सियत जे नाले। हीअ किताबु हिननि खे अर्पियो आहे। तव्हां ॾिसो था त हीअ केॾा वॾा नामवर नाला आहिनि जंहिं माना भिटाई ते कमु कयो आहे, सिंध ते कमु कयो आहे। दोस्तो हीअ आहे फ़हिरिस्त। पहिरें जेको आहे चैप्टर तव्हां ॾिसी सघो था त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे कलाम में क़दीम समाजी गिरोहनि ऐं सिंधू तहज़ीब जी ओसर जा समाजी अक्स ऐं ओञाण। हीअ पहिरें चैप्टर जेको आहे पहिरियों बाब आहे उन जा ही उनवान आहिनि। हीअ उनवान तव्हांखे मां आस्ता ॾेखारींदो थो हलां। हीअ ॾिसो त माना हिन दोस्त जो डॉक्टर अब्दुल हफ़ीज़ जो केॾो वॾो कमु आहे। हीअ तव्हां उन जा ॾिसो चैप्टर्स जेको पहिरियों बाब आहे उन जा ही उनवान आहिनि। हीअ ज़बरदस्त कमु आहे, मूंखे त ॾाढो मुतासिर कंदड़ कमु आहे छो त हिन भाऊ जेको कमु कयो आहे त माना वाह वाह। शाह लतीफ़ भिटाई जे कलाम जो समाजी तहक़ीक़ी अभ्यास वारो ही असासी अदबी कमु अवाइली ऐं जेको आहे सो वसी पसंदि रखंदड़ तहक़ीक़ी कमु आहे दोस्तो। सो हीअ हिकिड़ो ॾाढो ज़बरदस्त कमु आहे। अवाइली इंसान समाजनि ऐं सिंधू तहज़ीब जी ओसर वारो तमामु वसी पसमंद रखंदड़ तहक़ीक़ी कमु आहे दोस्तो। हीअ तव्हांखे मां ॾेखारींदो थो हलां जेका उनवान तव्हां ॾिसंदा हलो जेको सिंधू तहज़ीब जुड़ण ऐं जोड़ण वारे लोकनि ॾोथी आहिरनि मालवंत ऐं पोखीराई सां वाॻाइपियल क़दीम लोकनि खां वठी कलोड़ा दौर 1700 खां वठी 1883 जे सिंधी समाज ऐं उनजी इतिहास जे हिकु वसी फ़िक्री धारा वारी सिंधू जी साञा आहे। सिंधू जी साञ दोस्तो हीअ पहिरें जे बाब जा अहिड़े लतीफ़ी सिंधू जी साञा वारो ओखो कमु। हीअ ओखो कमु जेको आहे सो उन बहर अमीक मां माणिक मोती कढणु मिसल आहे। किनारे ते बीही करे रुॻो सिपूं सांगोटा ऐं लहरूं ई पसे सघजनि थियूं। हीअ कमु जे घिड़िया से चढ़िया वारे हिमत ऐं हौसलो घुरे थो, हिमत ऐं हौसलो घुरे थो दोस्तो बिल्कुलु आहे। ऐं जेके सो हीअ एॾो वॾो कमु आहे जो असां तव्हां खां अॻिते चढ़ियल आहे। हीअ हिन जो ॿियो चैप्टर आहे, ॿियो बाब आहे जंहिं ॿिए बाब जे जेको आहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे कलाम में सिंधू तहज़ीब जी ओज जा समाजी अक्स ऐं ओञाण। हीअ तव्हां वरी हिन जा ॿिया जेके चैप्टर ॾिसी सघो था। डॉक्टर अब्दुल हफ़ीज़ कुरैशी जो हीअ तहक़ीक़ी कमु न रुॻो असांजे सिंध पर असांजे सिंधी समाज में हिकु फ़ख़्र जोॻो दोस्तो फ़ख़्र जोॻो तहक़ीक़ी जेको आहे सो इज़ाफ़ो अहिड़ा स्कॉलर खीरू लहनि दोस्तो जिनखे पंहिंजे असांजे अदब जी एतिरी घणी शौरी साञा आहे। बिल्कुलु दोस्तो हीअ जेके आहिनि सो मैडम फ़हमीदा जा लफ़्ज़ आहिनि जेको आहे सो मां तव्हां ॾाढो कोट कया। हीअ जेको ॿिए बाब जा जेके आहिनि सो हीअ चैप्टर्स जेके आहिनि उहो आहिनि। हीअ टियों चैप्टर आहे, टियों बाब आहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे कलाम में सिंधू सभ्यता जे 3 हिनरमंदनि वारे समाजी अक्स ऐं ओञाण जे सिंधू सभ्यता फ़न ऐं हिनरमंद वारा समाजी अक्स ऐं ओञाण। हीअ दोस्तो हीअ हिन जा चैप्टर आहिनि। ऐं चौथों बाब आहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे कलाम में सिंधू सभ्यता जे वखरण ऐं उसरण जा समाजी अक्स ऐं ओञाण। हीअ दोस्तो हीअ कमु आहे। तव्हां ॾिसो त हीअ मां त माना
परेशान थो थियां त एॾो वॾो कमु असां त माना पढ़ण में ई न की मुंहिंजे ख़्याल में त असांखे 3 महीना 2 महीना लॻी वेंदा, छो त तहक़ीक़ में तहक़ीक़ी अंदाज़ सां पढ़णु घुरिजे। हीअ 5 बाब आहे, 5 बाब में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे कलाम में सिंध ऐं सिंधू मत, शिव पंथ, जैन मत, विद्यानत ऐं इस्लामी तसव्वुफ़ जा फ़िक्री अक्स ऐं ओञाण प्राचीन जे वेझे इतिहास जी रोशनी में तव्हां ॾिसो दोस्तो। हीअ जेके आहिनि सो चैप्टर 5 बाब जा जेके आहिनि सो चैप्टर जेके हिसा आहिनि उहे तव्हां उनवान आहिनि उहे तव्हां ॾिसी सघो था। मां हक़ीक़त जेको चैप्टर जो तव्हांखे तारीफ़ कराईंदो थो हलां पियो। वीडियो तमामु वॾी थींदी थी वञे पई, सो तव्हांजो टाइम बि घणो ज़ाया थींदो पियो वञे, तव्हां ॾिसी बि कोन सघंदव। हीअ बाब 6 जो बसि आख़िरी मां तारीफ़ कराए वीडियो खे ख़तमु थो कयां। बाब 6 शाह अब्दुल लतीफ़ जे कलाम में समाजी ऐं आला असादी फ़िक्री अक्स ऐं ओञाण। हीअ दोस्तो 6 चैप्टर आहे ऐं हिन 6 चैप्टर खां पोइ आख़िरी जेकी हिन जेको आहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे कलाम जो समाजी तहक़ीक़ी अभ्यास तत्व ऐं किताबणी जेका आहे सो बेबलोग्राफी किताबणी जेका आहे उहा आहे डॉक्टर अब्दुल कुरैशी अलमी जाखोड़ी शख़्सियत। हीअ जेका आहिनि सो आख़िरी आहे दोस्तो। हीअ ॾिसो न, मूंखे कुझु 6 मिंट थी विया आहिनि हिन जो तारीफ़ कराईंदे ऐं हिन जो वधीक जेकर मां अञा जो तारीफ़ करायां त तमामु वॾो तारीफ़ थींदो ऐं वीडियो तमामु वॾी थी वेंदी। ऐं जेको आहे सो तव्हांखे गुज़ारिश कबी त हिन वीडियो खे मुकमल ॾिसो। ऐं हफ़ीज़ कुरैशी लाइ मूं वटि डॉक्टर हफ़ीज़ कुरैशी लाइ हिकु लफ़्ज़ न आहे जो हुन लाइ मां चई सघां। पोइ बि आख़िर में हीअ शेर मां भिटाई जो चवंदुसि जेको आहे थोरा न थोरा मूसी मारूअ जे कया भलाई भेरा ॻणे ॻणिया केतिरा। हीअ जेको आहे सो असांजे हफ़ीज़ लाइ मौजा लफ़्ज़ आहिनि भिटाई जे शाइरी सां दोस्तो। हीअ ॾाढो वॾो काराइतो कमु आहे ऐं हफ़ीज़ साहिबु जेको आहे सो खीरूं लहणे वीडियो तमामु वॾी थींदी पई वञे ऐं तव्हां बि जेको आहे सो बोर पिया थियो, तव्हां बि न एॾी वीडियो न ॾिसी सघंदव छो त हीअ किताबु वॾो तहक़ीक़ी किताबु आहे ऐं हिन जी वीडियो एतिरी मनताल आहे। तो दोस्तो तव्हां गुज़ारिश कंदुसि त हीअ मुंहिंजी जेका वीडियो आहे हिन भिटाई वारे जेका आहे सो हिन किताब ते सो तव्हांखे लाइक कमेंट सब्सक्राइब ऐं वीडियो पूरी ॾिसण जी वेदनती कजे थी, अर्ज़ु कजे थो त हीअ वीडियो मुंहिंजी ॾिसो। तव्हांजा लख लाइक दोस्तो। हीअ वीडियो तमामु वॾी थी वई आहे ऐं हीअ किताब बि ॾाढो ज़बरदस्त किताबु आहे। तव्हांजा लख लाइक कुर्ब, ख़ुशि रहो, आबाद रहो।